अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ट्रंप पारां आबनाई हरम जी नाकाबंदी ऐं ईरान खे टूल अदा कंदड़ जहाज़नि खे रोकण जो ऐलान। सदर ट्रंप चयो आहे त अमरीकी बहरिया फौरी तौर ते आबनाई हरम जी नाकाबंदी शुरू कंदी ऐं ईरान खे टूल अदा कंदड़नि जहाज़नि खे बि रोकियो वेंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में सदर ट्रंप चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना कंहिं मुआदे जे ख़त्म थी वयूं आहिनि। ॻाल्हियुनि दौरान केतिरनि ई नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो हुयो, पर ईरान जा एटमी प्रोग्राम ते इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया। ॿिनि पाकिस्तानी जहाज़नि खे आबनाई हरम्स पहुचण बाद ओचितो वापसि कयो वियो। जहाज़ शालामार ऐं ख़ैरपुर खे 14 अप्रैल राति जो UAE ऐं कुवैत लाइ रवानो थियणो हुयो। ईरानी पार्लियामेंट नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त आबनाई हरम्स तां गुज़रण वारे हर जहाज़ खे नए कंट्रोल निज़ाम तहत टूल ॾियणो पवंदो। रूसी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त हुकूमत क़ौमी मफ़ादनि तहत आबनाई हरम्स ते कंट्रोल ऐं मैनेजमेंट क़ाइमु कंदी। असां अमरीकियुनि ते एतमाद नथा करे सघूं।